बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह के भी प्यारो आ तो हुज़ूर साईं के प्यारो आ ऐं मखलूक में भी तमाम घणो प्यारो आ। जंहिंजे लाइ हिकिड़ी हदीस सुनन तिरमिज़ी जे अंदरि अचे थी, हज़रत सैयदना अली करमुल्लाह शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह वटि सभिनी खां प्यारो आहे। जीअं अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे, चयईं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु भुगल पखी हदियतन ख़िदमत में आयो। पाण दुआ घुरियाऊं, ए अल्लाह मूं वटि उन शख़्स खे आण जेको तोखे तुंहिंजी मखलूक में तमामु घणो प्यारो हुजे, जेको मूंसां गॾिजी ही पखी खाए। त हज़रत अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु आयो ऐं सां गॾिजी उहो पखी खाधई। सुनन तिरमिज़ी अंदरि हदीस आहे। यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे हज़रत अली शेर ख़ुदा प्यारो हो त अल्लाह खे प्यारो हो। हज़रत अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सॻो सौट हुयो। हज़रत अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी पाक न्याणी अम्मा बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह अलैहा, हुज़ूर जी जेकी न्याणी नंढी जेका हज़रत अली साईं जी निगाह में आहे, जंहिंमां सुहिणा जन्नती नौजवान जा सरदार इमाम हसन इमाम हुसैन जेके गुलाब जा गुल पैदा थिया। त यानी हज़रत अली शेर ख़ुदा अहल बैत आहे। असांखे अहल बैत सां मोहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। करबला में जेको इमाम हुसैन असांखे सबक़ ॾिनो, सर नेज़े ते रखी उते बि क़ुर जी तिलावत जारी रही, त असां सुन्नियुनि खे असां मुस्लमाननि खे इमाम हुसैन जो सबक़ यादि करणु खपे। पंहिंजो सॼो ख़ानदान क़ुर्बान कयईं, इम्तिहान में पास करायईं, पर नुमाज़ आख़िर में न छॾियईं। सर सजदे में हुयो, सिर सजदे में यज़ीदन पलीतन जेको हज़रत इमाम हुसैन खे शहीद कयो। त असांखे इमाम हुसैन जी करबला जी शहादत मां इम्तिहान मां इहो सबक़ थो मिले, हिकु नुमाज़, ॿियो सब्र। का बि असांजे मथां मुसीबत अचे त सब्र करियूं ऐं नुमाज़ खां मदद वठूं। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो सॼो ख़ानदान नुमाज़ सां वाबस्ता हुयो। ख़ुदि इमाम हुसैन नुमाज़ सां वाबस्ता हुयो। इमाम हुसैन जो नानू हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं नुमाज़ जो दर्स ॾिनो, जेको शरीयत जो पेकर खणी आया, शरीयत खणी आया, त असां मुस्लमान खे खपे नुमाज़ पढ़ूं। जेकॾहिं नुमाज़ नथा पढ़ूं त पाण खे हुसैन ई न सॾायूं, पाण खे मुस्लमान न सॾायूं। जो नुमाज़ अल्लाह जो फ़र्ज़ु आहे, असांजे मथां अल्लाह जो कर्ज़ु आहे, हर हाल में अदा करणु खपे। वमा अलैना इल्लल बलाग।